ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। सचल थाणे जे हद मां 1.5 महीनो अॻु मुबैना अगवा थियल 13 वरनि जी निंगरी ड्रामाई अंदाज़ में हथ थी वई आहे। ज़ीनत ज़हरा वालदेन खां नाराज़ थी पंहिंजी मर्ज़ीअ सां घर छॾे हली वई हुई, इहो चवणु आहे पुलिस जो। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। कराची सचल थाणे जी हद मां 1.5 महीनो अॻु मुबैना अगवा थियल 13 वरनि जी निंगरी ड्रामाई अंदाज़ में हथ कई वई आहे। ज़ीनत ज़हरा वालदेन खां नाराज़ थी पंहिंजी मर्ज़ीअ सां घर छॾे हली वई हुई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। सचल थाणे जे हद मां 1.5 महीनो अॻु मुबैना अगवा थियल 13 वरनि जी निंगरी ड्रामाई अंदाज़ मां हथ कई वई आहे। ज़ीनत ज़हरा वालदेन खां नाराज़ थी पंहिंजी मर्ज़ीअ सां घर छॾे हली वई हुई, इहो चवणु आहे पुलिस जो।